OGDCL में कम कंदड़ कच्चा मुलाजिम सिरापा एहतजाज। मुलाजमन जो 9 ॾींहं बि एहतजाजी रैली मेन गेट ॾाढो धरणो। भाई 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 जंग असांजी जारी रहंदी। कुनर वाले कुनर वाले कुनर वाले बंद कयो बंद कयो बंद कयो बंद कयो। अपडेट कयूं पिया मूंखे टंडो जाम खां OGDCL जी किनर आयल फील्ड में वर्क ऑर्डर तहत 12 सालन खां कम कंदड़ कच्चा मुलाजिम पक्को न करण खिलाफ सिरापा एहतजाज कया। मुलाजमन 9 ॾींहं गुलाम रज़ा कलेरी, जौहर कलेरी, सादिक खट्टी, माशूक कलेरी, गुलाम कासिम कलेरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज जारी रखियो। मुलाजमन एहतजाजी रैली कढी किनर आयल फील्ड मेन गेट ते धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ OGDCL इंतज़ामिया खिलाफ सख़्त नारेबाज़ी पिण करे रहिया हुआ। उन मौके ते अॻवाननि चयो त OGDCL में वर्क ऑर्डर तहत कम कंदड़ 55 मुलाजिम मुस्तकिल करण लाइ एहतजाज करे रहिया आहिनि, पर इंतज़ामिया ॿुधण लाइ तयार न आहे। हिननि जो वधीक चवणो त वर्क ऑर्डर तहत कम कंदड़ मुलाज़िमनि खे 300 रुपया ॾियारी जे हिसाब सां पघार ॾिनी पई वञे, जॾहिं त महांगाई जे हिन दौर में पेट गुज़र करण इंतहाई मुश्किल बणिजी वियो आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त वर्क ऑर्डर तहत कम कंदड़ कच्चनि मुलाज़िमनि खे फौरन मुस्तकिल करे पघारूं वधायूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्टर मुनसिफ अहमद तालपुर सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।